अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु यहाँ इमरान अली गोपां ख़बर शामिल कयूं था। ब्यूरो चीफ सकर आतिफ शाह की रिपोर्ट मुताबिक रोड़ी वेझो दुबर थाने की हद ॻोठ मोहम्मद हसन जागिरानी में गुलाम हुसैन जागिरानी, मोहम्मद बख्श, मोहम्मद परियल, हाजी ख़ैर मोहम्मद की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कंदे इल्ज़ाम आयो आहे त भर में रहंदड़ बिरादरी के वडेरनि हिदायतुल्लाह, अली रज़ा, इमाम ॾिनो, कौड़ो ऐं ॿियनि असांजी ज़मीन ते रखियल 16 जरेब की सरेह के देरे के रात की अंधेरे में बाहि ॾेई फरार थी विया आहिनि। जन जा पेरा खणी उन्हनि जे घर में पहुचाया आहिनि। अहिड़े वाक़े जो दुबर पुलिस के इतला ॾियण बावजूद पुलिस का बि मदद न पई करे। मुज़ाहिरीन DIG ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे लखें रुपयनि जो नुक़सान भराए ॾिनो वञे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल हिदायतुल्लाह जागिरानी जो चवणु आहे त मुज़ाहिरो कंदड़ कूड़ो इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। हुननि क़ब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं उते घर ठाहिणु चाहिनि था। घरनि जो गंदो पाणी क़ब्रिस्तान में छॾे क़ब्रुनि जी बेहरमती करे रहिया आहिनि। अहिड़े मामले जो इलाइक़े जे सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे। क़ब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो खां रोकण जे करे असांजे मथां देरो साड़ण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। वाक़े जी अणधुरी इंक्वायरी कराए इंसाफ़ ॾियारो वञे। वडेरे जे घर में भी आ, उन्हीं चे बाबा शाम ताईं बीहो, पेरा भेटू था अञा। अच्छा, वरी अंदर वो पेरा भेटू खे भी रोके छॾियो। पोइ मां चयो मां बाबा हाणे जेका तूं चई त उहा ॻाल्हि कयो। वरी मां थाने ते फ़ोन कयो, वो पुलिस वारा आया। अच्छा, पुलिस वारा ॾिसी विया, NC कटायमि। जो ॾींहं ताईं वो ॿधाई न। वॾेरो हिदायतली जो पुटु आहे। अच्छा, पाण हिदायतली आहे। अच्छा, ऐं इमन आहे, इमन जो पुटु आहे मोहम्मद शहदाद। ओड़ो आहे चनेसर जो पुटु। पुलिस ते शाम था अचूं, सुबुह था अचूं, उहे गिरफ़्तार थियनि। इंसाफ़ तो मिले न बाबा। ठीक है, देरे जे लाइ एहतजाज कयूं था। राई जो देरो आहे 16 जरेबनि जो, सौटो आहे असांजो, उन जो साड़ियो वियो आहे। अच्छा, ऐं उन जे मथां कर्ज़ु आहे सेठनि जो। उहो कर्ज़ु असां कीअं अदा कंदासीं? बिराए महिरबानी असां सां इंसाफ़ कयो वञे। अच्छा, तव्हां देरो छॾियो आहे त पुलिस खे इतला ॾिनो आहे? हा, पुलिस खे इतला ॾिनो आहे। पुलिस हिन वक़्त ताईं का शइ को बि मुतालबो न कयो आहे असांजो। हाणे तव्हां छा था चाहियो? असां इंसाफ़ जो वञी गिरफ़्तार थिया वञे।